अस्सलाम वालेकुम दोस्तों। असां वांदे माण्हुनि जी बि कहिड़ी ज़िंदगी आहे। सुबुह जो उथंदा आहियूं, 4 कोप चांहि जा पीअंदा आहियूं। 4 कोप चांहि जा पी ॾाढा ठठ सां तेल सुमरा करे अची न असां वरी बैठक हिते वेंदा आहियूं। परियां मुंहिंजी बाइक बीठी आहे। इहा बाइक ऐं हीअ मोबाइल ऐं आऊं टे असीं भाती आहियूं। हिकिड़ो आऊं, हिकिड़ो मुंहिंजो मोबाइल, हिकिड़ी मुंहिंजी बाइक परियां बीठी आहे। तव्हांखे ॾेखारियूं इहा बाइक, खटारो बाइक। अची हिते वेंदा आहियूं 11-12 बजे ताईं। 12 बजे खां पोइ वरी घर वेंदा आहियूं। ॾाढा ठठ माई चवंदा आहियूं जल्दी कर मानी ॾे। बेरोज़गार जेको हूंदो आहे न, वरी बेसब्रो हूंदो आहे। हिकिड़ा असीं बेरोज़गार, ॿिया असीं बेसब्रा। ॾाढो ठठ सां मानी ॾे, मानी लॻी वेंदी आहे। 12 बजे 1 बजे मानी खाई 2 मिंट सुम्ही वरी 3 या कोन थींदा, चांहि ॾियो जल्दी। चांहि अची वई, चांहि पी वरी थकाली ते कंदा आहियूं। हिते जेको ईंदो आहे अल्हम्दुलिल्लाह, जेको वठींदो आहे हुनखे सलाम दुआ कंदा आहियूं। हिते जेको ईंदो आहे हुनखे फुक आणंदा आहियूं, कचहरी कंदा आहियूं। वरी शाम जा 6, 6:30, पोणा 7 ठका घर चांहि ॾियो। 7 बजे मानी तयारु हुजे असांजी। वांदे माण्हू जो लेवल अलॻि हूंदो आहे उस्ताद। वांदे माण्हू जो लेवल बि अलॻि हूंदो आहे। वांदे माण्हू जो बेसब्रो हूंदो आहे। ऐं वांदो माण्हू घर में हुकुम ईअं हलाए ॼण को बादशाह हुजे। तव्हां दुआ करियो असांखे बि किथे को रोज़गार लॻी वञे, न बेरोज़गार जेके आहियूं न, वेठा आहियूं असीं। बहरहाल ज़िंदगी में पंहिंजी ख़ुशि आहियूं, शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।